अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं नुञ। डपु जानी माली नुक़सान, घाटो थियणु, शराब, ढह, ख़ौफ़। नुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढह, भलाई, उमेद, जुञ, सिराब। पान नंबर 113। रोज़ो कुझु घड़ियल ॾींहं आहिनि ऐं पोइ जेको माण्हू तव्हां मां बीमार हो या मुसाफ़िर हुजे ऐं रोज़ो न रखे त उनखे ॻणे ॿियनि ॾींहंनि ते रोज़ा रखणा आहिनि। जेके माण्हू रोज़े जी ताक़त नथा रखनि उन्हनि ते हर ॾींहं जे बदिले में हिकिड़े मिसकीन खे खाधो खाराइणो आहे। पोइ जेको शख़्स ख़ुशीअ सां भलाई कंदो त संदसि लाइ चङो आहे। ऐं जेकॾहिं रोज़ा रखो त तव्हां लाइ चङो आहे। जेकॾहिं तव्हां ॼाणो था तव्हां ते रमज़ान महीने जा रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। हीउ उहो महीनो आहे जंहिंमें क़ुर नाज़िल थियो। इहो माण्हुनि खे हिदायत ऐं रोशन निशानियूं ऐं हक़ बातिल में फ़र्क़ु कंदड़ किताबु आहे। पोइ तव्हां रमज़ान जे महीने में यानी मुसाफ़िर न हुजे उनखे घुरिजे त उन जा रोज़ा रखे। ऐं जेको बीमार या मुसाफ़िर आहे उहा ॿियनि ॾींहंनि ते ॻणे रोज़ा रखे। अल्लाह तव्हां ते आसानी करणु घुरे थो ऐं तव्हां ते तंगी करणु कोन थो घुरे। जीअं तव्हां रहियल रोज़नि जी तइदाद पूरी करियो ऐं अल्लाह जी वॾाई बयानु करियो जो तव्हांखे हिदायत ॾिनाई। मन तव्हां का शुकुर करियो ऐं पोइ अल्लाह जी ताबेदारी कनि ऐं ईमान आणीनि। मन उहे सिधी वाट ते तव्हां लाइ तव्हां लाइ रोज़नि जे रातिनि में पंहिंजे ज़ालुनि सां सोहबत करण खे हलाल कयो आहे। उहे तव्हांजो लिबास आहिनि ऐं तव्हां संदनि लिबास आहियो। अलाह ॼाणे थो त तव्हां पंहिंजे नफ़्स खे ख़यानत कंदा हुआ। पोइ तव्हांजी तौबह क़बूल कयाई ऐं तव्हांखे माफ़ कयाई। हाणे साणुनि सोहबत करियो। अलाह ताला तव्हां लाइ जेकी कुझु लिखियो आहे तंहिंजे तलाश करियो ऐं खाओ ऐं पीओ ताजो तव्हां ते राति जी ऊंदाहीअ मां सुबुह सादिक यानी फजर जे अछाड़ रोशन ॾिए। पोइ राति ताईं रोज़ो पूरो करियो। ऐं जॾहिं तव्हां मस्जिद में एतकाफ़ में हुजो त साणुनि सोहबत न करियो। पोइ अल्लाह जे हदुनि जे अहकामनि जूं आयतूं आहिनि। अहिड़ी तरह अल्लाह पंहिंजूं आयतूं माण्हुनि लाइ रोशन करे थो त पंहिंजी इहा अल्लाह खां ऐं उहे आहिनि जे अल्लाह खां उहे बचनि ऐं हिक ॿिए जा माल बातिल तरीक़े सां न खाओ। हाकिमनि खे उहे माल रुश्वत में पेश न करियो त जीअं उन्हनि तरीक़े सां माण्हुनि जे मालनि जो हिकु हिसो गुनाह सां खाओ ऐं तव्हां ॼाणो था त तव्हां बातिल ते आहियो। अलाह जी तौहीद करियो। तव्हां नवनि चंडनि जो हाल पुछो था। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ए माण्हुनि ऐं हज जे लाइ मुक़ररु आहिनि। हज जे लाइ मुक़ररु कयल वक़्त आहिनि। नेकी हीअ न आहे त घरनि में उन्हनि जी पोयां अचो, पर नेकी उन शख़्स लाइ आहे जेको परहेज़गारी करे थो ऐं घरनि में उन्हनि जे दरवाज़नि खां अचे थो। जेको परहेज़गारी करे थो ऐं घरनि में उन्हनि जे दरवाज़नि खां अचो, अल्लाह खां ॾिजो, मन तव्हां कामयाबु थियो।